सूबो सईद खान वेझो कची पुल में समाजी NGO ऐं उन जे फोकल पर्सन मखदूम मक्सी जी मुबैना ॾाढनि ख़िलाफ़ सूबो सईद खान जी UC ढोरे जे मुख़्तलिफ़ ॻोठनि जे रहवासियुनि जो अॼु 12 ॾींहं बि कची पुल में अलामती बुख हड़ताली कैंप लॻाई वई, जंहिंमें शहरनि दुकानदारनि ॻोठाणनि सां गॾु वेही करे एहतिजाज कयो। कंहिं बि अमलदार मामले जो नोटिस न वठण ते मुज़ाहिरीन पारां ॻणती जो इज़हार कयो वियो। उन मौक़े ते ॿोॾ सटियल ॻोठाणनि दादन चांडियो, कामरेड मोहम्मद ईसे खोसो, नूर अहमद खोसो ऐं ॿियनि मीडिया अॻियां दाहींदे चयो त असां पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मिनत लाइ 12 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहियूं, जंहिंजो हिन महिल ताईं कंहिं बि अमलदार नोटिस नाहे वरितो। समाजी NGO मक़ामी फोकल पर्सन मखदूम मक्सी सां मिली भगत करे ॿोॾ मुतासिरनि जे हक़नि ते धाड़ा हणी एजेंटनि सां गॾिजी मनपसंद बासर माण्हुनि जा नाला शामिल करे असां सां नाजाइज़ी करे रहियो आहे। ॻोठाणनि मुतालबो कंदे चयो त निगरान वज़ीर आला सिंध जस्टिस मक़बूल बाक़िर, कमिश्नर ॾाड़काणो DC कंबर शिदाकोट मामले जो नोटिस वठी करे ॿाहिरि कयो वञे। ॿी सूरत में बुख हड़ताली कैंप जारी रहंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।